जे अंदर मुआशरे जे अंदर इहा हालत बदिली चुकी आहे, बुख एॾो घर करे चुकी आहे जो माण्हू निकाह खां लाराइनि था ऐं ज़िना जूं ॻाल्हियूं जेके आहिनि सरेआम पयूं थियूं हलनि। अॼुकल्ह जेको आहे जिस्म फ़रोशी एॾी आम बदिली चुकी आहे महांगाई जे ज़माने जे अंदर जो अल्लाह से रहम करे ग़रीब औरतूं जेके आहिनि पंहिंजो जिस्म 50 रुपए जे एवज़ में पंहिंजो जिस्म विकिणण जे लाइ तयारु आहे। इहा लानत कंहिंजे मथां आहे? इहा लानत उनजे वारसनि जे मथां आहे जेके पंहिंजी नियाणियुनि खे ॾिसनि था त उहे निकाह जे क़ाबिल बणिजी चुकियूं आहिनि, उनजे बावजूदि जेके आहिनि उहे पंहिंजी नियाणियुनि जे निकाह जे अंदर देरि वेठा कनि था। मुंहिंजे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त अली टे शयूं जॾहिं पेश अचनि त उन्हनि जे अंदर कॾहिं बि देरि न कजांइ। सही क़ुर्बान वञा उहे टे शयूं कहिड़ियूं आहिनि? फरमायो त जॾहिं जनाज़ो हाज़िर थिए त उनजे जनाज़े जे पाण में देरि न कजांइ। ऐं ॿिए नंबर ते पाण साईं फरमायूं जॾहिं नियाणी जेका आहे निकाह जी उमिरि खे पहुचे त उनजे निकाह करण जे अंदर देरि न कजांइ। असांजी गवर्नमेंट जेका आहे 18 साल मुक़ररु कई उन नियाणी जे निकाह जी उमिरि, लेकिन शरीयत जे अंदर इहा 18 साल मुक़ररु कोन्हे। जीअं नियाणी बालिग़ थिए उन खां बाद में उनजे निकाह जो बंदोबस्तु करणु, उनजे लाइ तयारी करणु उनजे अबे जी ज़िमेदारी आहे। जेकॾहिं अबो पोइ खणे न तलाश जे अंदर उनखे खणी 5 खां 10 साल लॻी वञनि, पर गिणती जेका उन अबे खे करणी आहे। अॼुकल्ह हालत इहा आहे नौजवान नियाणियूं घरनि जे अंदर वेठियूं आहिनि, उनजी उमिरि 30 खां 40 साल वञी करे पहुचे थी, अबे खे गिणती कोन्हे। सिगरेट जा पाकेट धुअनि जा धुआं उॾाईंदो थो वठे। हीअ अयाशी जे अंदर मोतबर लॻो वेठो आहे। औताक ते जेका मुछनि खे वटि ॾेई करे पाण खे मोतबर सम्झे थो। तूं मर्द आहीं, तूं वॾे में ना मर्द आहीं जो पंहिंजी नियाणियुनि जी ज़िमेदारी अदा नथो करे। जेको पंहिंजे घर जी ज़िमेदारी अदा नथो करे इहो वॾे में नामर्द शख़्स आहे। इहो मर्द जो पुट ई न आहे, मर्द उहो आहे जंहिं पंहिंजी औलाद जी अहिड़ी ख़िदमत कई जो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नतुनि ते अमल करे ॾेखारियो। असल मर्दानगी त इहा आहे। तूं मर्द आहीं, पंहिंजे मुछनि खे ताव ॾेई करे तूं असांखे मुछूं थो ॾेखारे, छाजो तूं मर्द आहीं? घर जे अंदर जेके आहिनि औरतूं केतिरा ई ॻोठ असां अहिड़ा ॾिठासीं जंहिंजे अंदर औरतूं जेके आहिनि ज़मीन में पी करे कमु कनि थियूं। हे जेको आहे हमरा पोस्की जो पटको ॿधी करे सिगरेट चौथे नंबर ते लॻी वॾी जेको आहे फूका ॾेई वठे थो हलो। तूं मर्द आहीं? घोड़ा भेण, इहा मर्दानगी आहे। तुंहिंजूं नियाणियूं तुंहिंजूं औरतूं ज़मीननि जे अंदर लाभ वेठी थियूं कनि, उहे जेके आहिनि ज़मीन जे अंदर गाहु ऐं लूसण वेठी थियूं ॾियनि, ऐं तूं जेको होटल ते वेही करे चांहि पीअण खे ऐं पंहिंजो जेको आहे सिगरेट छिकण खे ऐं मुछनि खे तेल जो पाउ हणी करे पाण खे मर्द सम्झे थो। वॾे में नामर्द तूं आहे। इहा इंसानियत आहे। इस्लाम जेका आहे इंसानियत सेखारी आहे। इस्लाम जेको आहे ज़िंदगी जो उहो तरीक़ो सेखारियो जहिड़ी तरह इस्लाम बच्चनि जा हक़ सेखारिया, अहिड़ी तरह घरवारियुनि जा हक़ इस्लाम सेखारिया, भेनरुनि जा हक़ इस्लाम सेखारिया, पंहिंजे अबे अम्मा जा हक़ इस्लाम सेखारिया। अल्लाह पाक